मिठी तालके डीपलो जे ॻोठ पानेली लुंड जे ॻोठ ठाणनि मोहम्मद इब्राहिम लुंड, मोहम्मद याकूब आचार उमर ॿियनि प्रेस क्लब मिठी अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा मुख़ालिफ़ अब्दुल्ला लुंड, नूर मोहम्मद, ग़ुलाम रहीम वज़ीर, सुलेमान नसरुल्ला लुंड ऐं ॿियनि असांजे घरनि ते वेझो अची सर्वे नंबर 95 जेका 1992 ऐं 1993 खां तालके डीपले जे ॻोठ पानेली जे आसाइश लाइ बंदि पियल आहिनि, तंहिं ते हुननि ज़ोरी कब्ज़ो करे माण्हुनि जा टोला विहारणु ऐं घरनि जे साम्हूं वण वढी रहिया आहिनि, असां सां झेड़ो करणु ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिंजा असां वटि सबूत बि मौजूदु आहिनि। हुन चयो त असांखे मथियनि माण्हुनि मां कंहिं बि वक़्त जी ख़ूनारेज़ी जो ख़तरो आहे। हुननि IGC DC थरपारकर, SSP थरपारकर ऐं मक़ामी पुलिसनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त आसाइश वारी ज़मीन ते कयल नाजाइज़ कब्ज़ो ख़तमु करे असांजे चादर चौदीवारी खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।